वाह वाह, अॼु त साईं जे ॾाढा सुहिणा पिया लॻे। ऐं हा, मुर्शिद साईं चए पियो त मूंखे अरबाब जे मथां वेही 3 रातियूं पढ़ाई करणी आहे। मूं मथां 3 रातियूं वेही पढ़ाई कंदो? पर छो मीरज़ादी? चवे पियो त अरबाब जे मथां कारी इल्म जो असरु आहे, कंहिं बि वक़्तु मरी सघे थो या ॻरी सघे थो। न मीरज़ादी न को मूंखे कारो इल्मु आहे, न वरी को मूंखे जिन भूत आहे। 3 रातियूं वेही मुंहिंजे मथां पढ़ाई कंदो, फिटाईंदो मुंहिंजी निंड। तूं सदाईं ज़िद कंदो आहीं अरबाब, जेसीं ताईं कंहिं वॾे नुक़सान में न पवंदासीं तेसीं ताईं तूं हिन ॻाल्हि खे कोन सम्झंदे। मां सभु कुझु सम्झां थो मीरज़ादी, पर तूं हिन ठग खे नथी सम्झी। न चओ ठग मुर्शिद खे, न चओ। तूं सभु कुझु सम्झे बि थो, ॿुधे बि थो। ख़बर आहे मीरज़ादी, मूंखे ख़बर आहे उहो जेको पीर पोटो आहे असांखे ॿुधे बि थो, सम्झे बि थो। कमाल आहे तुंहिंजो। ॾिस अरबाब, मां तुंहिंजी हिकु बि न ॿुधंदसि। अॼु राति साईं तुंहिंजे मथां पढ़ाई कंदो त कंदो। भली पढ़ाई करे, अॼु राति अहिड़ो कुटुक ॾींदोमांसि कि पढ़ाई करणु विसरी वेंदसि।